वेलकम बैक नाज़रीन। अॼु सद जे मुक़दमे में जनाब निसार अहमद खोड़ो स्पीकर सिंध असेंबली असां सां गॾु आहे ऐं सद जे मुक़दमे में ॻाल्हि पई थिए लियाकत बाग रावलपिंडीअ जी। लियाकत बाग रावलपिंडीअ में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद त कयो वियो 27 डिसंबर 2007 ते, पर भुट्टोज़ खे भुटाज़ जेके आहिनि भुटा उन्हनि जा जंहिं तरीक़े सां लाश सिंध खे गड़ी खुदाबश खे मिलनि पिया, पर भुट्टो अज़म भुट्टो जेको नारो आहे उहो कॾहिं बि ख़तमु नाहे थियणो, छाकाणि त भुट्टोज़ कब्ज़ पखीअ वांगुरु आहिनि। छाकाणि त कब्ज़ पखी जेको आहे उहो पंहिंजी रक मां, उहो पंहिंजी जेकी खाक आहे उन मां उहो हमेशह ॿीहर वरी जनमु वठंदा आहिनि ऐं भुट्टो अज़म ईअं ई जनमु वठंदो रहंदो। अॼु उन भुट्टो अज़म जी ॻाल्हि ते जनाब निसार अहमद खोड़ो साहिब सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादगिरियुनि जे हवाले सां असां ॻाल्हि पई हले। बेनी साहब में हिकिड़ी ॾाढी ख़ुशूसियत हूंदी। मां जॾहिं पार्टी जॉइन पियो कयां तो मैं अर्ज़ किया मांस मुझे बेनी साहब गुस्ताखी माफ़, मां अचां थो पार्टीअ में ऐं तव्हां तमामु वॾा लीडर आहियो, मां हिकिड़ो मतिलबु कोई कंहिं शायदि एतिरो तव्हांजी पार्टीअ में शायदि एतिरो घणो कुझु करे बि सघां अलाए न करे सघां, जेको हाल हूंदो कंदासीं, पर मूं ते एतमाद कंदीअ त घर ॿार विसारे छॾींदुसि। घर ॿार विसारे छॾींदुसि ऐं एतमाद कजांइ ऐं जेकॾहिं का ग़लतफ़हमी हुजे त मूंखां पुछजांइ ऐं मतां तूं ग़लतफ़हमी का वधी वञे का खामखा का ॻाल्हि ॿुधे ऐं उनखां पोइ तव्हांजे दिलि में का कदूरत पैदा थिए, मां उहो न चाहींदुसि, छाकाणि जो लीडर मूंखां कावड़ियल हुजे त पोइ मज़ो न आहे। सो इन नमूने सां पोइ वरी सदारत मिली, पर उन वक़्तु इतफ़ाक़ सां वरी 91 में असीं आपोज़िशन बि अची वियासीं। आपोज़िशन में उथंदे साध मां मेंबर ई हुयुमि, पर कुझु वक़्त खां पोइ हिते सेनेट जूं इलेक्शनियूं थियूं। सेनेट जे इलेक्शन में मोहतरमा खे असांजे पार्टी वारनि धकु ॾिनो, खोड़ सारा माण्हुनि वोट खपाया। सेनेट जे इलेक्शन में लाड़काणे जो हिकु ॿ दोस्त हुयो, ॿियनि जा दोस्त हुया, उन्हनि मोहतरमा जे ख़िलाफ़ु जॾहिं वोट ॾिनो, उन जे कैंडिडेट जे ख़िलाफ़ु वोट ॾिनई, मां अखियुनि सां ॾिसंदो रहियुमि त पोइ उनखे अखियुनि में ॻोढ़ा बि हुआ, कावड़ बि हुई। जॾहिं असां चयोसीं त अहिड़े माण्हूअ जे साम्हूं पीपुल्स पार्टी वेही बेइज़ती कराए, जो असांजा मेंबर चवनि त मां पढ़ियल न आहियां, मूंखे सम्झ में नथो अचे, मां अखियुनि खां अंधो आहियां, मां ॾिसी नथो सघां, ऐं अहिड़े नमूने सां असांखां हथनि मां सीट खसी वञनि। पोइ उन वक़्तु वरी हिकिड़ो मोहतरमा खां फ़ैसिलो घुरियोसीं त मोहतरमा फ़ैसिलो था कयूं त असां भली आपोज़िशन जा सभई डंडा बाटा खाईंदासीं, पर जेके असांखां फ्री विया आहिनि उनखे टिकट न ॾिजांइ। पोइ इन ते मुसम्मम इरादो कयईं ऐं उनखे पोइ उन ते रही। पोइ असां वरी अपोज़िशन जे किरदार में आयासीं। मूंखे पोइ वरी डिप्टी लीडर ऑफ अपोज़िशन जी सख़्त मिली। डिप्टी लीडर ऑफ अपोज़िशन साईं कैमल शाह उन वक़्तु जेल में हुयो, ईंदो हो असेंबली में, लीडर उहो हुयो, मां डिप्टी लीडर हूंदो हुउमि। जेको बि हो, पोइ उन में जेको बि हाल हाज़ुर आहे उहो कंदो रहंदुमि। मोहतरमा कॾहिं इस्लामाबाद हुई, कॾहिं किथे हुई, ॿुधंदी हुई, सभु ॻाल्हियूं ॾिसंदी हुई, यकीनन न चवंदे बि सभु कुझु चवंदी हुई त हा असीं किरदारु अदा कयूं था। पोइ इहे ॻाल्हियूं इन नमूने सां हलंदियूं रहियूं। तव्हांजो 93 आई, 93 में यादि थो पए त इलेक्शन जी कैंपेन में जॾहिं हूंदी हुई न, त पोइ ही निसार खोड़ो खे इहो रुतबो हूंदो त मां संदसि गाॾी हलायां। पोइ इलेक्शन कैंपेन में पंहिंजे तक में घुमंदी हुई, पंहिंजे पोलिंग स्टेशन्स घुमंदी। असां भली किथे बि हुजूं, छा बि हुजूं, असांजी हर शइ बेनज़ीर तां क़ुर्बान हुई ऐं उन लिहाज़ खां पोइ उनजी ख़्वाहिश हूंदी त मां पंहिंजे तक जे माण्हुनि वटि वञा, चाहे इलेक्शन जे ॾींहुं बि माण्हू इहो ॾिसनि त मां मौजूदु आहियां, माण्हुनि सां रहण में वधीक अहलियत हूंदी। पोइ उहो हलंदे हलंदे शाम थी, हिकिड़ा लफ़्ज़ मूंखे यादि कोन था पवनि, चई निसार असां महिनत वॾी कई आहे, हाणे बाक़ी अलाह ते आहे त छा थो असांखे समर ॾे। पर समर अहिड़ो मिलियो जो 1993 में असांजी पार्टी खटी, न सिर्फ़ु खटी, असांजो प्रेसिडेंट बि थियो, असांजी चङी सुठी ख़ासी अक्सियत मिली। असां कोलिशन हुकूमत ई हुयासीं, पर असां हुकूमत ठाहीसीं, हुकूमत ठाहे अॻिते वधण जी कोशिशि कई, जंहिंमें वरी मूंखे बि इन ॻाल्हि जो बि फ़ख़ुरु आहे त उन वक़्तु मोहतरमा हिकिड़ी तमामु नंढी कैबिनेट ठाही हुई। उनमें सिर्फ़ु 3 वज़ीर कयासीं ऐं 3 एडवाइज़र कयासीं। पोइ उन्हनि 3 वज़ीरनि में हिकिड़ो मां बि वज़ीर थियो। मूंखे मिलियो प्लैनिंग डेवलपमेंट, ज़फ़र लगारी साहब खे मिलियो शायदि इरीगेशन ऐं परवेज़ अली शाह साहब खे मिलियो कम्युनिकेशन एंड वर्क्स। पोइ इहा ॻाल्हि अॻिते हलंदी रही, पोइ निभाईंदा रहियासीं जेको बि हाल हाज़ुर हुयो।
अवां ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो हमेशा एतमाद रहियो जो अवां जॾहिं बि लाड़काणे में या जिथे बि त ड्राइविंग सीट ते अवां ई वेठा हूंदा मोहतरमा गॾु हूंदी ऐं अवां जे मशवरनि सां सलाह सां ई लाड़काणे जी सियासत ॿिया टिया मामला थींदा हुआ। पर मोहतरमा खे कॾहिं अवां रोईंदे खिलंदे कहिड़ी ॻाल्हियुनि ते कीअं ॾिसंदा आहियो त कहिड़ी ॻाल्हियुनि ते रोई पवंदी? 90 जे इलेक्शन में 90 जे इलेक्शन में 88 में हुकूमत असां खां खसी हुई ऐं 90 जे इलेक्शन में जेका धांधली थी उन में मां उनखे अफ़सरदा ॾिठुमि परवाह जो अफ़सरदा ॾिठुमि, पर उनखे वरी होश पियो हुयो। उनखे वरी मां उहो बि वाक़ियो कोन थो विसारे छॾियां जॾहिं 88 में इलेक्शन थियणी, बिलावल अचिणो हो ऐं जहिड़ी जवां मर्दीअ सां मोहतरमा सूरताल खे मुंहुं ॾिनो ऐं ॿुधायईं त साईं अॻिते फलाणे ॾींहं ते बिलावल ईंदो, आयो अॻ में जीअं ॿिए के ॿुधाए न सघे एक्चुअल ॻाल्हि। ऐं उन ॾींहुं उन हालति में जहिड़े नमूने सां कलाकनि जा कलाक वेही पार्टीअ जे टिकटनि जा फ़ैसिला कंदी हुई, यकीननि कोई मर्द शायदि करे वक़्तु आयो ऐं मर्द शायदि करे हुन ॾिसंदा वियासीं। ॿियो मां उनखे रोहंदे ॾिठो पंहिंजे भाउ जे शहादत ते। हिकिड़ो भाउ जेको शाहनवाज़, मां उन वक़्तु बि अलमुर्तज़ा में वञी सलाम करण लाइ वियो हुउमि, दुआ घुरण वियो हुउमि, त इन ते तमामु नईफ़ हुई, तमामु कमज़ोर हुई। फ्रांस मां लाश खणाए आई। हा, लाश खणाए आई ऐं हालति पंहिंजे जाइ ते केतिरी बि ख़राबु हुई। ॿियो मां उनखे ॾिठो जॾहिं मुर्तज़ा साहिब जो मर्डर थियो इस्लामाबाद में। मां मुल्क खां ॿाहिरि वियल हुउमि, मोटी आयुमि, मूंखे ख़बर पई हुते लंडन में त हीअं थियो आहे। मां ॿिए ॾींहं ते पहुची वियुमि ऐं वियुमि सिधो इस्लामाबाद ऐं उते मां उनजो चहिरो ॾिठो त रोई मुंहुं सुजी वियोसि ऐं परे खां वेठी ऐं मां बि परे वेठो हुउमि, सिर्फ़ु मूंखे इशारनि में। ऐं मां वरी उनखे बि चवां त बीबी सब्र हौसलो। उन ॾींहुं तमामु अफ़सरदा ॾिठमि। ऐं पर इहो बि आहे त इंसान ते घड़ियूं ईंदियूं आहिनि ऐं घड़ी नचण खां पोइ वरी मुक़ाबले जे लाइ तयारु थी वेंदो आहे। ऐं मोहतरमा मुक़ाबले जे लाइ तयारु थियण में त देरि कंदी ई कान्हे। उहो मूंखे उहे बि ॾींहं यादि आहिनि जॾहिं असीं लंडन में सॼी पार्टी पई चवे त साईं वापसि अचो, वतन वारो अचो, वतो, असां तव्हां खां सवाइ पार्टी संभाले न सघंदासीं। पोइ ईअं त चाहियां पियो मां बि त अचे, लेकिन मां उथी बेनी साहिबा खे इहो चयो त बीबी तव्हां पंहिंजी इंफॉर्मेशन ते ॾिसजो, जॾहिं तव्हां माहौल साज़गार ॾिसो त पोइ अचिजो। असां 2002 जी बि इलेक्शन त तव्हां खां सवाइ विड़ी आहे। उन वक़्तु बि सम्झो पिया कि ख़दशा के प्रॉब्लम्स आहिनि। बिल्कुलु। हिकिड़ो दफ़ो छा थियो जो मां लंडन वियल हुआसीं मीटिंग में, मोहतरमा खां 5 मिंट घुरियमि, मोहतरमा महिरबानी करे 5 मिंट ॾिना ऐं मिलंदे ई वाजिद शमसलर साहिबु हुन सां गॾु हो, मां वेठो हुउमि, पाण हुई ऐं हिकिड़े मासूम ॿार वांगुरु चयईं त निसार तोखे ख़बर आहे त मां अचां थी, वापसि अचां पियो ऐं मां अचां थी ऐं मां अहिड़े नमूने सां मूंखे सियासत में बि शायदि मां हिसो वठी सघां। त मां चुप करे ईअं ॾिठोमांसि, चयईं छो तूं ख़ुशि न आहे? मां चयो बीबी तोखे ख़बर आहे त असां केॾो ख़ुशि थींदासीं, पर अलाह करे ईअं थिए ऐं अलाह करे तुंहिंजी सिहत ऐं तुंहिंजी हयाती, तुंहिंजी ज़िंदगी ख़तरो न हुजे, तोखे वाक़ई अचणु ॾियनि, असांखे हिन खां वधीक खपंदो छा। पोइ उहो ॾींहं गुज़रिया, पर उनखां पोइ वरी फ़ैसिलो कयईं, आई कोन मिड़ी, ऐलान कयईं, चई वेठी आहियां ईंदमि। वक़्तु थी वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो एतमाद उनजे हवाले सां ॻाल्हियूं हलनि पियूं असां जूं। लाड़काणे में अव्हां खे पहिरियां वारे में, वरी लाड़काणे में, वरी वारे में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते टिकट ॾींदी रही। असांखे उहो पंहिंजो हुनजो तक आहे, पंहिंजो हुनजो शहरु आहे, अबाणो हुनजो ॻोठु आहे, उतां जी सीट सभई माण्हुनि जी ख़्वाहिश बि रही त असांखे इहो तक जी सीट मिले, पर उनजे बावजूदि अव्हां ते हुनजो एतमाद, ट्रस्ट इहो रहियो आहे। इन हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां सां जारी रहंदियूं, पर नंढी ब्रेक खां पोइ दिलि नथी चए तव्हांजी ॻाल्हियुनि खे असां ब्रेक जे वर चाढ़ियूं, पर मजबूरन आहे ब्रेक असांजी। नाज़रीन, अॼु असां महिमान आहे जनाब निसार अहमद खोड़ो साहिबु, स्पीकर आहे सिंध असेंबली जो साणस सां। अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादगिरियुनि जे हवाले सां दिलि खोले ॻाल्हियूं कयूं पिया, पर नंढड़ी ब्रेक खां पोइ।